गवर्नमेंट हाई स्कूल मिसरी खोसो जी 10वीं क्लास जी शागिर्दियाणी सादिया धीअ मोहम्मद कासिम खोसो पारां सोशल मीडिया ते संदसि स्कूल जे उस्ताद ते लॻायल हिरासमेंट वारे इल्ज़ाम बाद डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद शहरयार गुल मेमुण पारां 4 रुकनी इंक्वायरी टीम मुक़ररु कई वई, जंहिंमें डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेक्रेटरी मोहम्मद सलीम भट्टी, असिस्टेंट कमिश्नर सकरण राशिद अली चन्ना, DSP सकरण इसार अहमद बिरोही ऐं तालका एजुकेशन ऑफिसर सेक्रेटरी नूर अहमद जमाली शामिल हुआ, जिन ॻोठ मिसरी ख़ान खोसो जे हाई स्कूल में पहुची शागिर्दाणी सादिया खोसो ऐं इल्ज़ाम हेठि आयल उस्ताद महबूब खोसो खां अलॻि अलॻि बयान वरिता, जॾहिं त इंक्वायरी टीम स्कूल जे अलॻि अलॻि क्लासनि में वञी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जा तासुर पिणु वरिता। इन मौक़े ते सकण प्रेस क्लब जो सदर काज़ी जावेद सनाई, सीनियर उस्ताद मुमताज़ जमाली ऐं हाफ़िज़ कादिर बख्श भट्टी पिणु मौजूदु हुआ, जॾहिं त स्कूल जे हेडमास्टर ज़ुल्फ़कार अली खोसो खां पिणु आॾी पुछा कई वई। लॻभॻि 2 कलाकनि जी इंक्वायरी ऐं बयान कलम बंदि करण बाद असिस्टेंट कमिश्नर राशिद अली चन्ना चयो त इंक्वायरीअ जो पहिरियों मरहलो मुकमल कयो वियो आहे, पर कुझु पासा अञा रहियल आहिनि। उन बाबति अणधुरियुनि माण्हुनि खां बयान वठण बाद को फ़ैसिलो कंदासीं। ओॾांहुं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर मोहम्मद सलीम भट्टी चयो त मामले जी तह ताईं पहुचण जी कोशिश करे रहिया आहियूं, जंहिं बाद डिप्टी कमिश्नर नवाब शाह खे रिपोर्ट कंदासीं। बाक़ी ॻोठ ऐं स्कूल जे माहौल ऐं छिकताण खे नज़र में रखंदे इल्ज़ाम हेठि आयल उस्ताद महबूब खोसो खे फ़िलहाल हिन स्कूल मां बदिली कयो वेंदो। ॿिए पासे इंक्वायरीअ वक़्तु स्कूल ॿाहिरां ॻोठाणनि जो वॾो अंगु गॾु थियल हो, जॾहिं त कंहिं बि इम्कानी अणवणंदड़ वाक़िए खे मुंहुं ॾियण जे लाइ पुलिस जी वॾी नफ़री पिणु स्कूल जे ॿाहिरां मौजूदु हुई। ॿिए पासे मुतासिर शागिर्दियाणी सादिया खोसो इबरत न्यूज़ खे ॿुधायो त हू इंक्वायरी टीम मां पुरउमीद आहे त हक़ीक़त ते मबनी रिपोर्ट पेश कंदा, जंहिं बाद मूंखे इंसाफ़ मिली सघंदो।